पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। शाहिद खुशबू व्लॉग यूट्यूब चैनल में सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त नवां या पुराणा जेका बि दोस्त आया आहिनि त हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हलूं था जी अपडेट जी तरफ़, जीअं तव्हांजो टाइम घणो वेस्ट न थिए। दरअसल दोस्तो पंहिंजा ड्रामे में तव्हां ॾिठो पोइ किस्त बि ॾिठी, हाणे तव्हां ॾिठो त सांवल यकीन ई कोन थो करे हैदर जी ॻाल्हियुनि ते त शामिर खे ज़हर रुंडे वारनि रस्ते में जाबर वारनि पियायो आहे। छो त कहाणी अहिड़े क़िस्म जी उन्हनि आहे त हाणे हू त सची ॻाल्हि करे थो, लेकिन सांवल खे सफ़ा यकीन नथो अचे। हैदर बार बार इहा ई ॻाल्हि कंदो त रस्ते में हिननि असांखे ज़हर पियायो आहे, मुंहिंजो सौट कंहिं मूंखे पकिड़े करे मूंखे ॿधी छॾियऊं। अहिड़े हिसाब सां सांवल खे इहा ॻाल्हि यकीन न कंदो। सांवल चवंदो घर में ई मतां ज़हर ॾेई विया हुजनि, पर रस्ते में इहो कीअं थो थी सघे, इहे यकीन करण जहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। सांवल परेशान आहे। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो पोइ किस्त में ॿुधाए छॾियो दोस्तो त सांवल सौट पंहिंजे ते इल्ज़ाम न ॾींदो, छो सांवल खे ख़बर आहे ज़हर ॾियण वारो रावल खे जंहिं ज़हर ॾिनी हिन खे बि उहो ज़हर ॾेई वियो आहे शामिर खे। अगरि सौट खे मारे आहे त कंहिं ॿिए हथियार सां मारे आहे, ऐं तव्हां ॾिठो चाकर ख़ान बि इहो ई सोचे पियो।